शिकारपुर मां के अहम ख़बर पिया ॾियूं त ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि मदेजी, अमरोट, गढ़ी यासीन, गाहिजा, ड्रखण, लखी गुलाम शाह, खानपुर पुलिस एपीसी चैन ड्रोन साण करे मदेजी कचे वारे इलाइक़े जे मुख़्तलिफ़ ॻोठनि लाइक़ कलोड़ो, रमज़ान कलोड़ो, लतीफ़ कलोड़ो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि ते सर्च ऑपरेशन करण बैदि केतिरा ई माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। ज़रियनि खां मालूम थियो आहे त कुझु औरतुनि खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे। उन मौक़े ते न्यू फ़ौजदारी थाणे जे SHO अख़्तर हुसैन अबड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SSP शिकारपुर मोहम्मद कलीम मलिक जे हुकुम ते ॾोहारियुनि जे ख़ात्मे जे लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। ॾोहारियुनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। ॾोहारियुनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। उन वधीक चयो त कुझु शक जे बुनियाद ते कुझु माण्हू गिरफ़्तार कया आहिनि ऐं ॾोहारी असांखे ॾिसी अॻ में घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि। वधीक चयो त मदई जी उन जे अन्न जे वापारी मुकेश कुमार जे दुकान मां लॻल धाड़े में मुलविस जवाबदारनि लाइ चढ़ायूं कयूं आहिनि। जे जांच करे बेगुनाहनि खे आज़ादु कयो वेंदो।